अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, नवाब अली मोहम्मद ऐं भरपासे में बदअमनी चोट चढ़ी वई आहे जॾहिं त राति नामालूम चोर नेशनल हाईवे ते जावेद लाखो जी जंस जी दुकान मां 74 कट्टा कुकड़नि जो बिज जोर जो बिज दुकान जो तालो तोड़े चोरी करे विया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो मूजिब दुकानदार जावेद लाखो सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 6 महीना अॻु बि मुंहिंजी दुकान मां चोरी थी हुई। हुन चयो त उन वक़्तु बि नवाब अली मोहम्मद पुलिस का बि कार्रवाई न कई ऐं राति वरी ॿीहर चोर 74 कट्टा मुख़्तलिफ़ जिन्स जे बिज जा चोरी करे विया आहिनि। हुननि एसएसपी नवाब शाह अमीर सऊद मक्सी खां नोटिस वठण ऐं ॿई चोरियूं वापसि करण जो मुतालबो कयो आहे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।